केस चौथों, अहिड़ो ॾुख जेको न ख़त्म थींदो न घटिबो। ही कहाणी आहे हिकु हसीन ज़हन रखंदड़ इंतिहाई शरीफ़ ऐं मासूम छोकिरी 23 साला नसीम जी, जेका तमामु छोकिरियुनि खां घणो मुख़्तलिफ़ हुई। हूअ उमिरि जे हवाले सां उभरंदड़ ख़्यालनि खे सख़्ती सां क़ाबू रखण बावजूदि बि जिन्सी जज़्बनि जे उभार में सरगर्दान थी वई ऐं हाणे हू ॿुधाए थी त मूं सोचियो त मुंहिंजी मुहबत हमेशह लाइ आहे, पर जेको मुंहिंजी ज़िंदगी में आयो उहो हमेशह लाइ अहिड़ो ॾुखु जेको ॾुखु ख़त्म थियण त परे पर घटि थियण लाइ बि तयारु न आहे। नसीम जे वालिद ॿुधायो त धीउ खे एतिरो मजबूर ऐं बेवस कयो वियो जो हू ज़हनी तवाज़ुन विञाए वेठी आहे ऐं 2 सालनि खां लाडली धीउ जी ज़हनी माज़ूरी सबबु सॼो घर परेशानी में मुब्तला आहे। नसीम जो पीउ ऐं नसीम सां थियल गुफ़्तगू, जंहिंखे गॾु करण लाइ हिकु हफ़्तो लॻी वियो। नसीम नफ़्सियाती तौरु बार बार पंहिंजो नालो खणी ॻाल्हाए रही हुई, जेका साइकोलॉजिकल इल्म मूजिबि इंतिहाई अज़ियत में मुब्तला मरीज़ जी अलामत हूंदी आहे। नसीम ॿुधायो, मुंहिंजी दोस्त नौरीन सदाईं उन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ कंदी हुई त नसीम तूं शूम आहीं, हर वक़्तु कावड़ ॼण तोखे ॾाजे में मिली आहे। नौरीन मुंहिंजी सुठी दोस्त हुई, असांजो जहिड़ो बि मुहबत जी अलामत हूंदो हुयो। हिकु ॾींहुं नौरीन ईद जे ॾिहाड़े दौरान पंहिंजी मोबाइल घर रखे ख़रीदारी लाइ रेशम गली निकिरी वई। अचानक मूं वटि व्हाट्सएप ते मैसेज आयो, हाणे घणी देरि थी वई आहे, घर अचो। अहिड़ो मैसेज ॾिसी मां जवाबु ॾिनो, मां त पंहिंजे घर आहियां, अव्हां केरु आहियो? जवाबु आयो, नसीम, मां नौरीन जो भाउ आहियां। नौरीन खे वक़्तु थियो आहे, ख़रीदारी लाइ निकिती आहे, पर हिन वक़्त ताईं घर न आहे पहुती। मूं सोचियो अव्हां सां गॾु हूंदी, उन करे अव्हांखे मैसेज कयो। नौरीन जी मोबाइल बि घर रहिजी वई आहे। मां जवाबु ॾिनो त अव्हां हिन जा भाउ आहियो, हिन जो ख़्यालु कयो, छो एॾी देरि थी आहे, माहौल ख़राबु आहे, जल्दी हिन खे ॻोल्हे हथु कयो। 2 ॾींहंनि खां पोइ वरी नौरीन जे भाउ जवाद मैसेज कयो त नसीम, मूंखे माफ़ु कजो, उन ॾींहुं नौरीन देरि कई, मूं वरी अव्हां ते कावड़ कई। मूं सोचियो अव्हां सां गॾु निकितल आहे, पर अव्हां मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं। अव्हां जहिड़ियूं छोकिरियूं हिन संसार जो ख़ूबसूरत ऐं हक़ीक़ी रंग आहिनि, जिन वटि रिश्तनि जो क़दुरु आहे, मुहबत आहे, प्यार ऐं एतिराम आहे, जेकी पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जी इज़त, जान ऐं माल जो फ़िक्रु कनि थियूं। जॾहिं अव्हां मूंखे चयो त नौरीन जो ख़्यालु कयो, हिन खे ॻोल्हे हथु कयो, अव्हां जी उन्हनि ॻाल्हियुनि मुंहिंजी दिलि जी दुनिया फ़तह करे वरिती हुई। नसीम जवाद खे जवाबु ॾिनो त औरत अकेली न आहे, पीउ जी पग ऐं भाउ जी अज़मत जूं वाॻूं हर जवान कुंवारी न्याणी जे हथ में हूंदियूं आहिनि। उन करे नौजवान आहे, मूंखे हिन जो फ़िक्रु रहंदो आहे त खेरनि सां वञे ऐं खेरनि सां अचे। जवाद जवाबु लिखंदे चयो त नसीम, तव्हांजो इख़्लाक़ सीरत ॾिसी मां अव्हां जे हक़ीक़ी सूंहं ते फ़िदा थी पियो आहियां। ऐं पोइ नसीम ॿुधायो त असां जूं कचहरियूं हलंदियूं रहियूं। जवाद शातिर दिमाग़ हुयो, एतमाद बहाल करण में ऐं मुंहिंजी दिलि खटण में ई देरि न कयईं। ॻाल्हियुनि में ई नसीम खे ईअं खटे वरिताईं जीअं को जुआरी दाव करे नाणो खटी वठंदो आहे। नसीम बि जवाद में पाण जहिड़ा इख़्लाक़ ॾिसी जवाद जी कुर्बत में जकड़जी वई ऐं कचहरियुनि जा सिलसिला पे हलिया। 3 महीना गुज़री विया। हिकु ॾींहुं जवाद वीडियो कॉल कई। नसीम 3 महीननि खां पोइ बि जवाद जी वीडियो कॉल रिसीव न कई ऐं सख़्तु पुछाणो कयईंसि त अॼु अव्हां वीडियो कॉल छो कई आहे। जवाद बहानो करे नसीम खे चयो, उन करे त अॼु मुंहिंजी सालगिरह आहे, मुंहिंजी फैमिली मुंहिंजो केक काटे रही हुई, मां सोचियो अव्हां बि उते शरीक हुजो। उहो समूरो ढोंग हुयो, जवाद जी वीडियो कॉल बहाल करण जो रस्तो हुयो। पोइ जवाद जॾहिं कंहिं ॿिए शहर या कंहिं क़दीमी ऐं तफ़रीह जॻह ते वेंदो हो त वीडियो कॉल करे मूंखे उहे मंज़र ॾसींदो हो। आख़िरकार मां बि वीडियो कॉल जो ख़ौफ़ विञाए वेठसि ऐं पोइ असां वीडियो कॉल ते कचहरियूं शुरू कयूं। 2 नौजवान हुयासीं। जीअं जीअं टाइम वधियो तीअं तीअं असांजो हिक ॿिए मथां वॾा एतमाद थी विया। हिकु ॾींहुं वॉशरूम में वञी बहाने सां जवाद वीडियो कॉल करे मूंखे चयो, हीअ ॾिस पाणी जी हालत, लाइन में पाणी न हुजण करे हिते असां वटि पाणी
सावण जे मींहं जीअं वसी हलियो वञे थो, उन दौरान ॻाल्हियूं कंदे कंदे जवाद वाशरूम खां ॿाहिरि आयो। साल खां मथे जो वास्तो हो। असां हिक ॿिए ते पूरो पूरो यकीन बि रखे वेठा हुआसीं। रोज़ साॻी कचहरी बजाए जवाद खे कुझु नओं खपे पियो। हू मूं सां रोमानवी ॻाल्हियूं करणु लॻो। कंहिंसां शादी कंदव, अव्हांखे ख़बर आहे शादी खां पोइ छा थींदो आहे, वग़ैरह वग़ैरह। ईअं ॻाल्हियुनि जे खुमारनि में हिक ॿिए खे वीडियो कॉल ते उकसायोसीं। ऐं पहिरियों दफ़ो हो जो मां सम्झो काइनात केॾी हसीन आहे। वाक़ई ख़ुदा मर्द औरत खे हिक ॿिए जे मुकमल थियण लाइ ठाहियो आहे। पोइ असांजे हिजाब जा पर्दा हटी विया। असां वीडियो कॉल ते हिक ॿिए जा थी वियासीं नेठि। उहो सिलसिलो बि कुझु वक़्त ताईं हलियो ऐं पोइ जवाद मूंखे चयो, नसीम कॾहिं असां रूबरू मिलंदासीं। अव्हां मुंहिंजी चांहि पीओ। मां इनकार कयो त असां न मिलंदासीं। नौजवान छोकिरो छोकिरी अकेला मिलंदा त का ख़ता थी पवंदी। जवाद तेज़ ज़हन रखंदड़ बुखे शींहं जीअं बस रुगो शिकार फासाइण लाइ पे जतन कया, जेकी मूंखे पोइ सम्झ आया। पहिरियां त मां जवाद जी मोहबत वारी गिरफ़्त में अची वियो हुयसि। नेठि जवाद ज़िद कयो त अॼु असांजे घर केरु कोन्हे, सभु शादी ते निकितल आहिनि। अॼु अचो, अहिड़ो कुझु बि न थींदो। अव्हां डिॼो न। जवाद जी ॻाल्हियुनि में मूंखे प्यारु नज़र आयो ऐं हिन जी मिंथ में ॼण मुंहिंजी सिक जा के लुड़क हुया। मां हा कई। नेठि जवाद जे घर वञणु थियो त हिन तमामु बंदोबस्तु करे रखियो हो। मां घर में अंदरि दाख़िल थियसि त हिन मूं मथां गुल निछावर कया। मां ॾाढो ख़ुशि थियसि। चांहि पीती, कुझु देरि वेठसि। मोकिलाइण जी कयमि त जवाद हथ में हथु पकिड़े चयो, नसीम, इजाज़त हुजे त मां अव्हांजो हथु चुमां। उहो ॿुधी ऐं अहिड़ो रवैयो ॾिसी मूंखे सख़्तु कावड़ लॻी। मां निकिरी वियसि ऐं पोइ जवाद ॾाढा सॾ कया, मगर मां न मुड़ी ॾिठो। सिधो घर हली आयसि ऐं मैसेज करे जवाद खे तमामु घणो ॻाल्हायो। जवाद ख़ामोशी सां ॿुधी मूंखे चयो, मां अव्हांजी घणी इज़त कई, मगर अव्हां इज़त जे लाइक़ु न आहियो। हाणे ॾिसजां मां तोखे कीअं ज़लील ऐं ख़्वार कयां। हीउ सॼो संसार तुंहिंजी पाक दामनी ऐं शराफ़त ते टहक ॾींदो। ईअं चई हिन मूंखे उहे वीडियोज़ मोकिलिया जॾहिं मां वीडियो कॉल ते जवाद सां प्यार जूं सभु हदूं ओरांगियूं हुयूं। उहे वीडियोज़ ॾिसी मुंहिंजी साह नड़ी में अटकी पियो ऐं पेरनि हेठां धरती ॼण ट्रामे जीअं ततल लॻी। मां बेहाल थी ज़मीन ते गोॾनि भर वेही रहियसि। जवाद खे मिंथूं कयूं, इलाज कया, क़ुर शरीफ़ जूं तस्वीरूं मोकिलियूं त हिन जे सदके मुंहिंजी इज़त सां न खेॾजांइ। जवाद साफ़ इनकार कयो ऐं साफ़ लफ़्ज़नि में चयाईं, तूं सिर्फ़ु हिकु कलाकु पाण खे मुंहिंजे हवाले कर, पोइ मां हीउ सभु कुझु डिलीट करे छॾींदसि। मां फ़ौरन इनकार कयो। चयाईं, वरी सोच। पोइ बि मूं इनकार कयो। वरी चयाईं, वरी बि आख़िरी दफ़ो सोचे ॾिसजांइ। ईअं चई कॉल कटे वियो। पोइ मूं सोचियो बि न हो ईअं मां पंहिंजो पाण कंहिंखे कंहिंजे हवाले करे छॾियां। आख़िरकार मां मजबूर थी पंहिंजी दोस्त नौरीन खे उहो सॼो लकाउ ॿुधायो त हू खिलण लॻी ऐं चयाईं, तूं त वॾी शरीफ़ ज़ादी थियण जी दावेदार हुईं, पोइ हीउ छा कयई? हाणे बहितर अथई। जवाद जेको चवंदो आहे ईअं कंदो आहे। कलाक लाइ हिन सां मिलंदव त कहिड़ो ॾोह थी पवंदो। मां हिन वक़्त ताईं अलाए केतिरनि छोकिरनि सां मिली आहियां। मुंहिंजे भाउ खे ख़बर आहे। उन में को ऐब न आहे। अव्हां ज़िद छॾियो, अची जवाद सां मिलो। मां अव्हां सां वाइदो कयां थी त जवाद जी मोबाइल खणी अव्हां जे हथ में ॾींदसि। उहे वीडियोज़ तव्हां पाण डिलीट कजो। नसीम खां उहो सभु कुझु बर्दाश्त न थियो। उहे लफ़्ज़ नसीम लाइ मौत जो पैगाम खणी आया। नसीम हिकु संजीदह इज़तदार हुई। हिन खां जेको कुझु थियो, पर हू इज़त ॾियण लाइ तयारु न हुई ऐं जवाद मुसलसिल नसीम खे तंग कंदो रहियो ऐं नसीम ज़हनी दौरे सबबु बेहोश थी वियो। वालदेन हिन खे काफ़ी डॉक्टरनि खे ॾेखारियो, पर नसीम जी तबियत ठीकु न थी। साइकाट्रिस्ट सां मिलण खां पोइ उन नसीम जे वालदेन खे ॿुधायो त अव्हांजी नंढड़ी खे गहरो सदमो रसियो आहे। उन करे हू ज़हनी तवाज़ुन विञाए वेठी आहे। हाणे 2 सालनि खां नसीम ज़हनी हालत ख़राबु हुजण करे कॾहिं कॾहिं वॾियूं दाहूं करे बेहोश थी वेंदी आहे। हिन खे स्क्रीन खां नफ़रत थी वई आहे। टीवी, शीशो ऐं मोबाइल हाणे असांजे घर में
हूंदे बि न आहिनि हूंदियूं, नसीम उहे शयूं ॾिसी वेतर आपे मां निकिरी वेंदी आहे।